जी दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद सिंध कैनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तव्हां जो होस्ट अमीर हुसैन खोसो सलाम अर्ज़ करे थो ऐं उमेद तव्हां सभु ख़ुशि हूंदो आबाद हूंदो मौला तव्हां सभिनी खे आबाद करे। जी दोस्तों हींअर असीं मौजूदु आहियूं लैया जे शहर जुमन शाह ऐं दरगाह सैयद जुमन शाह। ये दरगाह जा मनाज़िर तव्हांजे साम्हूं मौला ग़ाज़ी अलैहिस्सलाम जो तमामु वॾो जेको आहे सो अलम पाक तव्हांजे साम्हूं आहे। दरगाह जा मंज़र फरोज़मा।